भारत चैंपियंस ट्रॉफी लाइ पाकिस्तान अचण खां खुतो जवाब ॾेई छॾियो। टूर्नामेंट हाइब्रिड मॉडल तहत कराइण ते ग़ौर, मैचूं किथे थींदियूं? पाकिस्तान में क्रिकेट जी बहाली 16 वरनि खां पोइ आईसीसी चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी मिलण बाद भारत खे धोड़े छॾियो आहे ऐं हाणे पाड़ेसरी मीडिया जी दावा आहे त भारतीय टीम चैंपियंस ट्रॉफी जूं मैचूं खेॾण लाइ पाकिस्तान न ईंदी, जॾहिं त मेगा इवेंट जूं कुझु मैचूं हाइब्रिड मॉडल तहत गॾियल अरब रियासतुनि या वरी श्रीलंका में थींदियूं। पाकिस्तान ऐं भारत विच में 2012 खां का बि ॿतरफ़ी सीरीज़ नाहे खेॾी वई ऐं भारतीय टीम आख़िरी भेरो 2008 ईस्वी में पाकिस्तान जो दौरो कयो। आईसीसी चैंपियंस ट्रॉफी ईंदड़ साल फेबरवरी खां मार्च ताईं पाकिस्तान जी मेज़बानी हेठि खेॾी वेंदी, जंहिं में मेज़बान पाकिस्तान खां सवाइ भारत, ॾखण अफ्रीका, इंग्लैंड, न्यूज़ीलैंड, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश ऐं अफ़गानिस्तान जूं टीमूं शामिल आहिनि। पाकिस्तान चैंपियंस ट्रॉफी जो शुरूआती शेड्यूल पिणु जारी करे छॾियो आहे, जंहिं तहत भारत जूं समूरियूं मैचूं लाहौर जे क़ज़ाफ़ी स्टेडियम में रखियूं वयूं आहिनि। टूर्नामेंट में पाकिस्तान ऐं भारत जो मुक़ाबिलो 1 मार्च ते लाहौर में रखियो वियो आहे, पर भारत हिकु भेरो वरी पाकिस्तान ख़िलाफ़ पंहिंजा साज़िशी हुरबा इस्तेमालु करणु लॻो आहे। भारतीय मीडिया मूजिबि इंडियन टीम चैंपियंस ट्रॉफी खेॾणु पाकिस्तान न ईंदी ऐं मेगा इवेंट जूं कुझु मैचूं हाइब्रिड मॉडल तहत गॾियल अरब रियासतुनि या वरी श्रीलंका में थींदियूं। रिपोर्ट में इहो बि चयो वियो आहे त भारतीय टीम जो पाकिस्तान अचणु हुकूमत जी इजाज़त सां मशरूत आहे ऐं उन ॻाल्हि जो इम्कान आहे त मोदी सरकार भारतीय टीम खे पाकिस्तान वञण जी इजाज़त न ॾींदी। ॿिए पासे पीसीबी चेयरमैन मोहसिन नक़वी वाज़े तौरु चई चुको आहे त चैंपियंस ट्रॉफी जी मेज़बानी पाकिस्तान खे मिली आहे ऐं पूरो इवेंट पाकिस्तान में थींदो। जुलाई में आईसीसी इजलास में बि मामिलो उथारियो वेंदो।